अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 27 सितंबर 2025 छंछर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारियूं। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। पेंशन सुधारण जे नाले ते पेंशन कटौती समेत मुलाज़िम दुश्मन क़दमनि ख़िलाफ़ सिंध जा सरकारी मुलाज़िम सरापा एहतिजाज बणियल। इस्पतालनि ऐं स्कूलनि समेत मुख़्तलिफ़ इदारनि जी 3 ॾींहं बि तालाबंदी। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा। ज्वाइनिंग न मिलण ख़िलाफ़ फ़नकार पिणु सरापा एहतिजाज बणियल। कराची में गाए वॼाए एहतिजाज। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जा फ़क़ीर बि एहतिजाज में शरीक। सिंध सरकार मुकमिल तौर ते बेहस बणिजी वई। एहतिजाजनि बावजूदि मसइला हल करण लाइ को बि क़दम न खंयो वियो। मेहड़ में वधंदड़ बदअमनी चोरियुनि ऐं फुर वाक़िअनि ख़िलाफ़ एंडस हाईवे ते धरणे में शरीक अॻवाननि ऐं सहाफ़ियुनि ते केस दाख़िल। केस दाख़िल थियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। SUP जे सदर सैद ज़ैन शाह पारां केस ख़त्म करण जो मुतालबो। कोटड़ी में SUP जो बिजलीअ जे बहरान ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। मंशात ऐं करप्शन जे ख़ात्मे सिहत जे सहूलियतनि लाइ STP जा मिरपुर साकरो कंधकोट सीराणी झंपीर समेत मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा। अवामी तहरीक ज़िले घोटकी जो अहम इजलास। 27 आइनी तरमीम जी मुखालफ़त। हुकूमत खां फ़ौरी तौर ते 27 आइनी तरमीम करण वारो फ़ैसिलो वापसि वठण जो मुतालबो। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते DRA अलायंस ग्रुप इंश्योरेंस ऐं पेंशन मां ग़ैर क़ानूनी कटौतियुनि ख़िलाफ़ स्कूलनि इस्पतालनि ऐं ॿियनि सरकारी इदारनि जी तालाबंदी बरक़रार रखी वई। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणे, शहीद बेनज़ीराबाद ऐं मीरपुर ख़ासि डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि में सरकारी मुलाज़िमनि एहतिजाजी मुज़ाहिरा पिणु कया। कराची, मलीर, धाबेजी, घारो, जुंगशाही, साकरो, घोड़ाबारी, केटी बंदर, ठठे, सिजावल, जाती, चूहड़ जमाली, बठोरे, दड़े, कड़े गंवर, टंडे बागे, मीरपुर ख़ासि, झुॾे समेत मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। जाम शोरे खां वेंदे हाला हैदराबाद ताईं सरकारी मुलाज़िम सरापा एहतिजाज बणियल आहिनि। मुलाज़िमनि जो चवणु आहे त पेंशन पॉलिसी में तब्दीली मंज़ूरु न आहे। फ़ैसिलो वापसि वठी ॿिया अलाउंसिस ॾिना वञनि। सिंध हुकूमत सरकारी मुलाज़िमनि सां नाजाइज़ी वारो रस्तो इख़्तियार कयो आहे। सिंध हुकूमत DRA अलाउंस ग्रुप इंश्योरेंस ऐं पेंशन मां ग़ैर क़ानूनी कटौतियूं करण जा फ़ैसिला कया आहिनि जेके अमल कंहिं बि सूरत में क़बूल न कया वेंदा। हुननि चयो त मुलाज़िम सॼी उमिरि नौकिरी पेंशन जे आसिरे ते कंदा आहिनि, जेको हक़ पिणु मुलाज़िमनि खां खसियो पियो वञे, जेको अमल इंतिहाई अफ़सोस जोॻो आहे। असां कंहिं बि सूरत में मुलाज़िमनि जे हक़नि ते धाड़ो हणणु न ॾींदासीं। हुननि वधीक चयो त जाइज़ मुतालबा तस्लीम थियण ताईं असांजो हीउ पुरअमन एहतिजाज जारी रहंदो। ज्वाइनिंग न मिलण ख़िलाफ़ सिंध जा फ़नकार सरापा एहतिजाज बणियल आहिनि। फ़नकारनि काल्ह बि एहतिजाज जो सिलसिलो जारी रखियो ऐं सिंध असेंबली ॾांहुं वञण जी कोशिशि पिणु कई, जिन खे पुलिस रोके वरितो। जॾहिं त काल्ह एहतिजाजी मुज़ाहिरे में शाह साईं जा रागी पिणु शरीक थिया, जिन शाह साईं जूं वायूं ॻाए हक़ जो आवाज़ बुलंद कयो। उस्ताद इख़्तियार अली ख़ुश्क, कामरान चांडिया समेत केतिराई फ़नकार मुसलसल सरापा एहतिजाज बणियल आहिनि। आफ़र आर्डर ॾियण बावजूदि सिंध सरकार अञा ताईं फ़नकारनि खे ज्वाइनिंग ॾियण लाइ तयारु नाहे। फ़नकारनि मुतालबो कयो आहे त फ़ौरी तौर ते असांखे ज्वाइनिंग ॾेई परेशानियुनि खां बचायो वञे। SUP पारां मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया।
कोटड़ी में SUP जे अॻवाननि ख़ालिद लाशारी, लतीफ़ भट्टी ऐं ॿियनि जी अॻवानी में हिस्को इंतिज़ामिया ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते अॻवान जो चवणु हो त बिजली जो बहिरान शिदत इख़्तियार करे वियो आहे। जेकॾहिं हिस्को इंतिज़ामिया बिजली जो बहिरान ख़तमु न कयो ऐं अणियलनि लोड शेडिंग ख़तमु न कई त एक्सियन जी आफ़ीस आॾो एहतिजाजी धरणो हंयो वेंदो। मेहड़ में वधंदड़ बदमनी ख़िलाफ़ एहतिजाज कंदड़ सिंध यूनाइटेड पार्टी जे अॻवाननि सिकंदर सोढर समेत वापारियुनि सहाफ़ियुनि मथां कूड़ा केस दाख़िल करण ख़िलाफ़ SUP तालके मेहड़ जे सदर हबीब हुज़ूरी, अमजद सोलंकी, ज़ुहैब जतोई, इसाक सोढर, फारूक ख़ासखेली, अब्दुल मजीद सोढर ऐं सईद अली जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। मुज़ाहिरीन मुतालबो कयो त कूड़ा केस फ़ौरी तौरु ख़तमु कया वञनि। अॻवाननि जो वधीक चवणु हो त तालके अंदरि बदअमनी उरूज ते आहे। शहरी तोड़े कारोबारी माण्हू ॾींहं ॾिठे जो सरियाम फुरिजी रहिया आहिनि। फुर थियल सामान वापसि कराइण बदिरां पुलिस पुरमन एहतिजाज कंदड़नि मथां केस दाख़िल करे रही आहे। हुननि चयो त सिकंदर सोढर, शहरी इतिहाद मेहड़ जे चेयरमैन न्याज़ली बुर्रो समेत 6 सहाफ़ियुनि मथां केस दाख़िल कयो वियो आहे, जेको इंतिहाई किरियल अमल आहे। अहिड़े अमल जी मज़मत करियूं था। SUP जे मरकज़ी सदर सैद ज़ैन शाह पिणु केस दाख़िल थियण वारे मामले जी मज़मत कंदे फ़ौरी तौरु केस ख़तमु करण जो मुतालबो कयो आहे। सिंध यूनाइटेड स्टूडेंट्स फेडरेशन तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त सिंध पब्लिक सर्विस कमीशन में थींदड़ मेरिट जी लताड़ ऐं करप्शन ख़िलाफ़ हलंदड़ तारीख़ जे पहिरें मरहले में सिंध जे मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि, मुख़्तलिफ़ ज़िलनि जे प्रेस क्लबनि ते एहतिजाजी कैंपूं क़ाइमु करे एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। सिंध पब्लिक सर्विस कमीशन समेत सिंध जे समूरनि इदारनि खे पीपल्स पार्टी जी हुकूमत करप्शन हवाले करे छॾियो आहे, जंहिं सबबि मेरिट जी लताड़ थी रही आहे। अहलियत जो क़त्ल थी रहियो आहे, जेको सिंध जे नौजवान नस्ल सां वेसा घाती आहे। पीपल्स पार्टी सरकारी इदारनि में सियासी सिफ़ारिश सां मनपसंद ऑफिसर मुक़ररु करे पंहिंजा नवाज़ी ऐं पैसनि एवज़ भर्तियूं करे रही आहे, जेका सिंध जे अहल नौजवाननि जी ज़हनी नस्ल कशी आहे। सिंध जे इदारनि में शफ़ाफ़ियत न हुजण सबबि सिंध जो नौजवान ग़लति रस्तनि ते मुंतक़िल थी रहियो आहे। रोज़ाना बुनियाद ते नौजवान ख़ुदकुशियूं करण ते मजबूर आहिनि ऐं केतिराई नौजवान संदन मुल्क में मेरिट ते नौकरियूं न मिलण सबबि मुल्क छॾे ॿाहिरि वञी रहिया आहिनि। सिंध यूनाइटेड स्टूडेंट्स फेडरेशन तरफ़ां सिंध पब्लिक सर्विस कमीशन में करप्शन, मेरिट जी लताड़, अहलियत जे क़त्ल, हुकूमती धुरियुनि जी सियासी मुदाख़लत ख़िलाफ़ जदोजहद जे पहिरें मरहले में सिंध यूनिवर्सिटी जामशोरो, ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम, बदीन उमरकोट, नवाबशाह, लाड़काणे, घोटकी, कराची में एहतिजाजी कैंप क़ाइमु करे एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। अॻवाननि चयो त असीं सम्झूं था त पीपल्स पार्टीअ सरकार सिंध जा वसीला विकिणण सां गॾु इदारनि जी तबाही करे छॾी आहे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जहिड़ो इदारो मेरिट ते नौकरियूं ॾियण बजाए पैसनि एवज़ ऐं हुकूमती धुरियुनि खे कोटा तहत नौकरियूं ॾेई सिंध जे शागिर्दनि जो इस्तेहसाल करे रहियो आहे। उन नाइंसाफ़ी ख़िलाफ़ सियाफ़ जदोजहद जी शुरूआति करे समूरी सिंध में राब्ता मुहिम ऐं अवामी आगाही ॾिनी आहे। STP हाउस नवाबशाह ते सिंध तरक़ी पसंद पार्टी जे वाइस चेयरमैन निसार अली कीरियो जी सदारत में ज़िले नवाबशाह जे उहिदेदारनि जो इजलास थियो। इजलास में ज़िले सदर बाग़ी रफ़ीक सिंधी, हाकिम मुनड़, बुढल मंगसी, हुसैन बख्श कीरियो, डॉक्टर अब्दुल गफ़ार डहराज, गुल इनकलाबी, ॾाढो उस्मान बुघियो ऐं ॿिया शरीक थिया। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त ज़िले जे चइनी तालुक़नि में तालके वर्कर्स कांग्रेस घुराए तालुक़नि जूं चूंडूं कराए वेंदियूं, जंहिंजो शेड्यूल पिणु पधिरो कयो वियो। सकरंड तालके जी चूंड 5 अक्टूबर ते थींदी। काज़ी अहमद तालके जी 6 अक्टूबर, दौड़ तालके जी 7 अक्टूबर ऐं नवाबशाह तालके जी 8 अक्टूबर ते थींदी। मीरपुर साकरो जे शहर बुहारा में STP जे कारकुननि पारां मंशात ख़िलाफ़ रैली कढी वई। एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻवानी रसूल बख्श उमराणी, सालिह मल्लाह, अशरफ ख़ासखेली, अहमद मालियो, मुश्ताक कुंभार ऐं ॿिया करे रहिया हुआ।
उन मौक़े ते अॻवान जो चवणु हो त बुहारा ऐं भरपासे में मनशात वखर जा विकिरो थियण लॻी आहे। चौकी इंचार्ज खे बार बार चवण बावजूदि हिन महिल ताईं मनशात ते ज़ाब्तो नाहे अची सघियो। कंदकोट में सिंध तरक़ी पसंद पार्टी तरफ़ां करप्शन जी बाज़ार गरम हुजण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि चयो त सोलर प्लेट समेत मुख़्तलिफ़ शयुनि में करप्शन कई पई वञे। एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻवानी मुर्तज़ा सब्ज़ोई, पप्पू चाचड़, ख़ादम मलिक ऐं ॿिया करे रहिया हुआ। सिराणी में पिणु सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां बदीन खे दिलजी अस्पताल ॾियारण ऐं लाड़ कैंपस बदीन खे यूनिवर्सिटी जो दर्जो ॾियारण लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻवानी फ़कीर मुहम्मद वफ़ाई, मजीद मेहराणवी, हाजी ख़ान चांग, रसूल बशीर, यूसुफ मलाह, सुमार जुणेजो ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻवान चयो त बदीन लाड़ कैंपस खे यूनिवर्सिटी जो दर्जो ॾिनो वञे त जीअं असांजा ॿार ॿियनि वॾनि शहरनि जे सफ़रनि खां बची सघनि ऐं शौक़ सां तालीम हासिल करे सघनि। बदीन खे दिलजी अस्पताल जी सहूलियत पिणु मुहैया कई वञे, जंहिंजी ज़िले खे सख़्तु ज़रूरत आहे। असां साहिली पट्टी जा माण्हू आहियूं, टंडे मोहम्मद ख़ान नथा पहुची सघूं। टंडो मोहम्मद ख़ान असां खां 100 किलोमीटर जे मुफ़ासिले ते आहे, जंहिंजे करे लाड़ कैंपस खे यूनिवर्सिटी जो दर्जो ॾिनो वञे। झंपीर में सफ़ाई न हुजण ख़िलाफ़ STP पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻवानी लाल हुसैन मरी, रहमान बाग़ी, अकबर शोरो ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते मुतालबो कयो वियो त झंपीर जो ड्रेनेज जो गटर वारो पाणी हथरादू तौरु कींझर में छोड़ कराए पियो वञे। नूरियाबाद इंडस्ट्री ज़ोन जो गंदो पाणी पिणु कींझर में छोड़ थिए थो। झंपीर जे सवें ॻोठनि में ज़हर वारो पाणी पीआरियो पियो वञे। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते ज़हरीले पाणी जो कींझर में छोड़ ख़तमु कयो वञे ऐं सफ़ाई लाइ क़दम खंया वञनि। सिंधियन नेशनल कांग्रेस यूनिट जातीअ जी गरजाणी जाती यूनिट जे चीफ ऑर्गेनाइज़र अली अकबर हिंगोरो जी सदारत में थी गुज़री, जंहिंमें ऑर्गेनाइज़र बाबर अली हिंगोरो ऐं मेंबरनि सरफराज़ मेमण, शहज़ाद मेमण ऐं हमदर्द साथी, क़ौमी कारकुन सैयद अली वारस शाह शिरकत कई। जंहिंमें गॾियल सलाह मशवरे सां फ़ैसिलो कयो वियो त ईंदड़ हफ़्ते खां स्टडी सर्कल हलायो वेंदो ऐं जाती में वधंदड़ बदअमनी ऐं आइस, हेरोइन जहिड़नि ख़तरनाक नशनि ख़िलाफ़ मरहलेवार तहरीक हलाई वेंदी। सिंध इब्यास एकेडमी ज़िबिस्ट यूनिवर्सिटी पारां सिंध जे अज़ीम मुफ़कर शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे सुर यमन कल्याण ते फ़िक्री विहक रिसर्च एसोसिएट सारंग जोए ऐं अमीन जोए जी मेज़बानी में थी गुज़री। हिन फ़िक्री विहक जी शुरूआति अमीन जोए सुर कल्याण जे तारुफ़ सां कई ऐं मोखी मतारनि जे तारीख़ी किरदारनि बाबति पिणु ॻाल्हायो। जंहिंखां पोइ जानिब ख़ासकेली, गनी आजिज़ ऐं अब्दुल क़यूम मंगरे मुख़्तसर तौरु सुर कल्याण जा कुझु बैत पढ़ी उन जी तशरीह कई ऐं आख़िर में सारंग जोए हिन फ़िक्री विहक खे सहेड़ींदे चयो त सुर यमन कल्याण में लतीफ़ साईं घणा मौज़ू समाया आहिनि, जिन में हक़ीक़ी इश्क़ सां गॾु तसौफ़ जे ॻूढ़नि नुक़्तनि बयानु करण खां वठी आशिक़नि ऐं इनक़लाबियुनि जो पंहिंजे महबूब अॻवान या मक़सद तां क़ुर्बान थियण जे दर्स खां वठी हक़ीक़ी तबीब या अॻवान वटि वेही सिखण जो दर्स पिणु मिलियलु आहे। चांडोकी अदबी सथ पारां सिंधी ॿोलीअ जे नामियारे कहाणीकार, समाज सुधारक ज़ाहिद मुर्तज़ा धारिजे जी सालगिरह जी तक़रीब जामशोरे में मुनक़िद कई वई, जंहिंजी सदारत डॉक्टर महमूद मुग़ल कई, जॾहिं त तक़रीब जो ख़ासि महिमान नामियारो लेखक मंज़ूर थईम हो। एज़ाज़ी महिमान तौरु समाजी अॻवान रोशन बिरहमाणी शिरकत कई। ज़ाहिद मुर्तज़ा धारिजे जी सालगिरह जे मौक़े ते असीर इम्तियाज़ आयल महिमाननि खे भलीकार कयो। तक़रीब में डॉक्टर आसिफ़ पेचूहो, फ़हीम नूनारी, यूसुफ जोयो, शेख अब्दुल्लाह कोहिस्तानी, अकबर लाशारी, हाकिम चांडियो, असगर बुरफ़त, रबनवाज़ अबड़ो, तारिक अमरद आरिजो, सुभान बिरहमाणी, बाग़ी बशीर, इस्माइल बिरहमाणी ऐं ॿियनि सिंध यूनिवर्सिटी, मेहराण यूनिवर्सिटी जे शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब में आयल महिमाननि ज़ाहिद मुर्तज़ा धारिजे खे गुलनि, किताबनि ऐं अजरकनि जा तोहफ़ा पेश कया। तक़रीब में शामिल मुक़ररनि यूसुफ जोए, आसिफ़ पेचूहे, रोशन बिरहमाणी, मंज़ूर थईम ऐं डॉक्टर महमूद मुग़ल ख़िताब कंदे ज़ाहिद मुर्तज़ा खे सालगिरह जे मुबारकनि सां गॾु
चांडोकी अदबी सज काविशनि खे साराहींदे चयो त मञताण जे सिलसिले में अदबी सज जा दोस्त पाण मल्हाए रहिया आहिनि। तक़रीब जी आख़िर में नौजवान रागी शाहज़ेब रिंद गिटार ते मौसीक़ी जा सुर वखेरे माहौल खे मुअत्तर करे छॾियो। अवामी तहरीक ज़िले घोटकी जो इजलास ज़िले सदर जमाल भुट्टो जी सदारत हेठि डहरकी में थियो, जंहिंमें अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंथरी, मरकज़ी सीनियर नायब सदर नूर अहमद कात्यार ऐं मरकज़ी अॻवान एडवोकेट सचल भट्टी ख़ुसूसी तौर शिरकत कई। इजलास खे ख़िताब कंदे अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंथरी तेल ऐं गैस कढंदड़ कंपनियुनि पारां मक़ामी नौजवाननि खे नज़रअंदाज़ करे धारियुनि खे भर्ती करण जी मज़मत कंदे चयो त घोटकी समेत सॼी सिंध में जितां तेल गैस ऐं कोयलो कढियो वञे थो उते कंपनियुनि खे पाबंद बणायो वञे त मक़ामी नौजवाननि खे अवली जे बुनियादनि ते रोज़गार ॾियनि। हुन चयो त रॉयल्टी मक़ामी माण्हुनि ते ख़र्च नथी थिए। ज़िले इंतिज़ामिया नाम निहाद चूंडियल नुमाइंदा ऐं कंपनियूं पाण में विरहाए वंडे रॉयल्टी जा पैसा बि हड़प कनि था। कंपनियुनि तरफ़ां मिलंदड़ रॉयल्टी जे फंडनि जा तफ़सील पधिरा कया वञनि। ॿुधायो वञे त कंपनियुनि केतिरो कमायो, केतिरी रॉयल्टी ॾिनी ऐं उहा किथे ख़र्च थी। हुन चयो त उत्तर सिंध में जिन ज़िलनि में धाड़ियल राज क़ाइमु कयो वियो आहे, धाड़ियल राज ऐं क़बाइली दहशतगर्दी जे करे अमन अमान, मईशत ऐं तालीम तबाह आहे। पुलिस इंतिज़ामिया मुकमिल तौर ते धाड़ियलनि जी पुठभराई करे थी। हुन चयो त 27वीं आइनी तरमीम ज़रिए सिंध खे विरहाइण जी साज़िश खे सिंध जो अवाम मिटी में मिलाए छॾींदो। पीपल्स पार्टी 27वीं तरमीम जी हामी आहे। बिलावल बि अयूब खोड़ जे नक्शे क़दम ते हली सिंध जे वजूद ते वार करे रहियो आहे। 26वीं आइनी तरमीम आणण में पीपल्स पार्टी मुख्य किरदारु अदा कयो, जंहिंसां अदालतनि जे निज़ाम खे कमज़ोर करे जजनि जी भर्ती जा इख़्तियार करप्ट माफ़िया जे हवाले कया विया। पाण मुरादो नोटिस वठण जा जजनि खां इख़्तियार खसिया विया। इजलास में शरीफ़ गबोल, फ़हाद भुट्टो, इफ़्तिख़ार ऐं ॿियनि शिरकत कई। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजे पाकिस्तान में 6 करोड़ खां वधीक माण्हू ग़ुर्बत जी लकीर खां हेठि ज़िंदगी गुज़ारण वारी वर्ल्ड बैंक जी रिपोर्ट ते ॻणती जो इज़हार कंदे चयो आहे त अलमियो आहे त हुकूमतूं तब्दील थियनि थियूं पर मुआशी पॉलिसी तब्दील नथी थिए, जंहिं करे हर हुकूमत में ग़ुर्बत जी शरह में इज़ाफ़ो थियो आहे। हुकूमत वर्ल्ड बैंक जी रिपोर्ट जे आईने में पंहिंजी मुआशी कारकर्दगी ॾिसे। मुआशी पॉलिसियूं पोहरियत दुश्मन, हारी दुश्मन ऐं ग़रीब दुश्मन आहिनि। मुल्क जी दौलत ऐं वसीलनि ते हुक्मरान सरमाएदार ऐं जागीरदार तबिके जो कब्ज़ो आहे। हारी मज़दूर पोहरियत बुनियादी सहूलियतुनि समेत क़ानूनी इंसानी हक़नि खां बि महरूम आहिनि। अयाज़ लतीफ़ पलीजे पंहिंजे बयान में वधीक चयो त ग़ुर्बत, बेरोज़गारी ऐं बदहाली अनारकी पैदा कंदी आहे। हुक्मरान ॿियनि मुल्कनि में ख़राब मुआशी पॉलिसियुनि सबबि अवामी बग़ावत मां सबक़ हासिल कनि। मौजूदु हुक्मरान ख़राब हुक्मरानी जो तसलसल साबित थिया आहिनि। सिंध में ॿियनि सूबनि जी भेट में वधीक हालतूं ख़राब आहिनि। करप्शन समूरनि खातनि खे अॾोही बणिजी खाई खोखलो करे छॾियो आहे। सिहत, तालीम, अमन, रोज़गार समेत बुनियादी सहूलियतूं न आहिनि। महांगाई माण्हुनि खां ॿिनि वक़्तनि जी मानी बि खसे वरिती आहे। ज़राए जी तबाही सबबि आबादगार ऐं हारी बदतरीन हालतुनि जो शिकार आहिनि। लखे नौजवान बेरोज़गारी जो शिकार आहिनि। मायूसी सबबि ख़ुदकशियुनि जा वाक़िआ पेश अची रहिया आहिनि। सरकारी तालीमी निज़ाम दरहम बरहम आहे ऐं सरकारी इस्पतालनि में बहितर इलाज जूं सहूलियतूं न आहिनि, जंहिं करे प्राइवेट तालीमी सिस्टम ऐं प्राइवेट इस्पतालूं वॾो कारोबार बणिजी वियूं आहिनि। अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त हुकूमत मुआशी पॉलिसियूं अवाम दोस्त बणाए, करप्शन में मुलविस वज़ीरनि ऐं कामरनि खे गिरफ़्तार कयो वञे, अवाम खे बुनियादी सहूलियतूं ऐं क़ानूनी हक़ ॾिना वञनि। सिंध जे नामियारे लेखक, शाइर ऐं सिंध लाइ मुसलसल जाखोड़ींदड़ ताजवे जे जनमॾींहं जी तक़रीब हैदराबाद जे खाना बदोश कैफ़े सिंध म्यूज़ियम हैदराबाद में रखी वई, जंहिंमें संदसि लिखियल किताब मुंहिंजे हथ में लोह कलम जो महूरत पिणु कयो वियो। हिन तक़रीब में नसीर मिर्ज़ा, सैयद अज़हर हुसैन शाह, परशोत्तम वासवाणी, मोहसिन जोयो, आज़ाद अनवर कांदड़ो, प्रोफेसर कादर बख़्श मंगसी ऐं ॿियनि शख़्सियतनि शिरकत कई ऐं ताज जोयो खे भेटा पिणु पेश कई, जॾहिं त उन मौक़े ते किताब जो महूरत पिणु कयो वियो।
जॾहिं त उन मौक़े ते वॉइस ऑफ सिंध लंडन रेडियो ऐं वेब टीवी जे सीनियर रिपोर्टर वहीद मुस्तफ़ा लाशारी खे बहितरीन सहाफ़ती ज़िम्मेवारियूं अदा करण ते ताज हुयो कामरेड इमदाद चांडियो प्रोफेसर अब्दुल मजीद चांडियो तरफ़ां गुलनि जो तोहफ़ो पेश करे संदसि हिमत अफ़ज़ाई कई वई। टंडे अलहियार में शहीद दोदो सुमरो वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन तरफ़ां प्रिया कुमारी ऐं सायरा सुमरो जी बाज़ियाबी लाइ टंडे अलहियार जी प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻवानी सूबाई राब्ता सेक्रेटरी डॉक्टर मोहम्मद उस्मान सुमरो, मोहम्मद याकूब सुमरो, अब्दुल ख़ालिक सुमरो, अली मुराद सुमरो ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे हुननि चयो त मासूम नियाणियुनि जी बाज़ियाबी लाइ अञा ताईं इंतिज़ामिया कख भञी बीणो बि नाहे कयो। पुलिस मुकमल तौर ते नाकाम बणिजी चुकी आहे। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते अॻवा में मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे सिंध जे नियाणियुनि खे बाज़ियाब कराए वञे। टंडे आदम भरिसां ॻोठ माणक थईम जे ॻोठाणनि हाजी थईम, अब्दुल अज़ीज़ थईम, पीरोज़ थईम, ग़ुलाम शबीर उर्फ़ शींह थईम ऐं शहज़ाद थईम ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। हुननि मुतालबो कयो त बिरादरी जे बासर ज़मीन मुक़ादे ते वठी कब्ज़ो करे छॾियो आहे, कब्ज़ो छॾाए इंसाफ़ ॾियारियो वञे। पनवाकिल जे क़ौमी शाहरा जी हालति इंतिहाई ख़राब थी वई आहे, जंहिं सबबि हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। क़ौमी शाहरा ते हालतुनि खां तंग शहरियुनि सिविल सोसाइटी ऐं वेलफेयर इतिहाद पारां नेशनल हाईवे इंतिज़ामिया ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। उन मौक़े ते कामरेड अब्दुल मजीद जसकाणी ऐं ॿियनि जो चवणु हो त क़ौमी शाहरा जी मरमत लाइ क़दम खंया वञनि, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। सखर में SUP कारकुननि जो UC चेयरमैननि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। सरफराज़ डोमकी, अब्दुल्ला गॾाणी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणु हो त चूंडियल नुमाइंदा इलाइक़े में अची माण्हुनि जे मसइलनि खे हल करण लाइ तयारु नाहिनि। चूंडियल नुमाइंदनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। लम्स ठटो कैंपस मां 2 शागिर्दनि खे बिना जवाज़ ॼाणाइण जे 3 सालनि लाइ रेस्टिगेट करण ख़िलाफ़ शागिर्दनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुतासिर शागिर्दनि हादी दादपल्ली ऐं ज़ुल्करनैन खोसे चयो त इंतिज़ामिया बिना सबब जे 3 साल ज़ाया करे रेस्टिगेट करे छॾियो आहे, इंसाफ़ ॾियारियो वञे। टंडे जाम UC 66 जे चेयरमैन नईमुर रहमान मेमण तरफ़ां तरक़ियाती कमनि में मुसलसल नज़रअंदाज़ करण ख़िलाफ़ उमरपाड़ जे रहवासियुनि प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते आगा रियाज़ हुसैन, आचर कातियार, नवीद तुर्क, जुमन नाहियो ऐं ॿियनि दाहींदे चयो त UC 66 जे चेयरमैन नईमुर रहमान वार्ड नंबर 1 खे मुकमिल तौर ते नज़रअंदाज़ करे छॾियो आहे। हुननि मुतालबो कयो त नोटिस वरितो वञे। स्कारप एम्प्लाइज़ यूनियन जे सॾ ते मुलाज़िमनि तरफ़ां नौशहरे फ़िरोज़ मां एहतिजाजी पैदल लांग मार्च शुरू कयो वियो। लांग मार्च में मुलाज़िमनि मुबैना करप्शन ऐं इंजीनियर जे ज़्यादतियुनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मुतालबो कयो वियो त शहीद अॻवान इक़बाल लाड़क जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे वारसनि खे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। यूनियन सदर सागर यूसुफ मंगी जो चवणु हो त आफ़ीसरनि जी करप्शन ख़िलाफ़ क़दम खणी असांखे सहूलियतूं ॾिनियूं वञनि। सकरंड भरिसां ॻोठ दरगाह पीर ज़ाकरी जे रहवासियुनि चांडिया बिरादरी जे माण्हुनि सकरंड थाणे जे मेन गेट आॾो नौजवान जी बिला जवाज़ गिरफ़्तारी ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो। उन मौक़े ते गिरफ़्तार कयल नौजवान मोहम्मद सिद्दीक़ चांडियो जी अमड़, नबियत ख़ातून भेण राबेल ऐं अब्दुल मजीद चांडियो, परवेज़ चांडियो ऐं ॿियनि एहतिजाजी धरणो हंयो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणु हो त पुलिस असांजे नौजवान सिद्दीक़ चांडियो खे गिरफ़्तार कयो आहे, उनखे फ़ौरी तौर ते आज़ादु करे इंसाफ़ ॾियारियो वञे। सिंधी अदबी संगत शाख़ टंडे मोहम्मद ख़ान जी हफ़्तेवार दस्तूरी अदबी वेहक सिंधी अदबी संगत शाख़ बदीन जे अॻूणे सेक्रेटरी, नामियारे लेखक, शाइर, रागी, स्टेज आर्टिस्ट बदीन शहर खां कही आयल अब्दुल सत्तार जोखियो जी सदारत में थी गुज़री।
उन मौके ते सिंधी अदबी संगत शाख टंडे मोहम्मद ख़ान जे दोस्तनि खेसि भली कार कई। शाख जे सेक्रेटरी एजाज़ अली जसकाणी खेसि सिंध जे रिवायती सूखड़ी अजरक ओढाई। सिंधी अदबी संगत शाख टंडो मोहम्मद ख़ान जे ख़ज़ानची गुल ख़ासि अली सिंध जे ताज़नि गुलाबनि जो हार पिणु खेसि पारायो। हफ़्तेवार दस्तूरी अदबी गरजाणी में अब्दुल सत्तार आकाश टिखड़ाई नकोर गज़ल, मोहम्मद अली सारम मेमण नकोर गज़ल, शाहजमा कुरैशी गज़ल, गुल ख़ासि अली नसरी नज़म, वेमेल खेमचंद शर्मा नसरी नज़म, सईदपुर टुकर शहर खां कही आयल गुल मोहम्मद समो सिंधी ग्रामर जी वसफ़ ऐं झूने शाइर, निसार अहमद नाज़ वाई वारा इसम तामीरी ऐं इस्लाही तनक़ीद लाइ शरीक थींदड़नि अॻियां पेश कया। जॾहिं त इस्लाही तनक़ीद करण वारनि में आज़म भट्टी, आगा जान आगा, आशिक़ अली गाहू, क़दीर अली लगारी, मामा गुल मोहम्मद सुमरो, मोहम्मद अशरफ सठियो, मुज़फ़र हुसैन लगारी, हाजी समीउल्लाह मेमण, डॉक्टर जमाल नासिर सोलंगी, सैयद ज़मा शाह बुखारी, अयाज़ अहमद लगारी, फ़ज़ल अहमद आस लगारी, पीर माजिद जान सरहंदी, सिंध धरती जी न्याणी, अतिया बतुल सैतो, नजीबुल्ला घराणो, चनेसर कलोई, कामरेड अशरफ गंजलाणी, ज़ुल्फ़कार अली काठ बांबण, फ़ारूक अहमद रहमानी ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते अदबी गरजाणी जे सदर अब्दुल सत्तार जोखियो पंहिंजो लिखियल गीत झूंगारे ॿुधायो। सिंध जो नामियारो लेखक अदीब क़ौमप्रस्त अॻवान उस्ताद मोहम्मद अज़ीम सिंधी साह जी तकलीफ़ सबबि लियाकत इस्पताल कराची में लाॾाणो करे वियो, जंहिंजूं आख़िरी रस्मूं अॼु अदा कयूं वेंदियूं। नामियारे लेखक ऐं क़ौमप्रस्त अॻवान अज़ीम सिंधी बाबति वहीद रज़ाक मस्तूई लिखियो। चाचा अज़ीम सिंधी घणरुखी शख़्सियत हो, जेको सदाईं समाजी कमनि में अॻिभरो रहियो। आउं दर्ज़ के कम खे वेझो रहियुसि ऐं प्राइवेट स्कूल जा मोनोग्राम ठाहे ॾींदो हुउसि। चाचा अज़ीम सिंधी सगा जे प्लेटफार्म तां भरपूर किरदारु अदा कयो ऐं वन यूनिट में वॾो किरदारु अदा कयाईं। पंहिंजे दर्ज़ के दुकान ते सॼी सिंध जे क़ौमी अॻवान जी मेज़बानी करण जे लाइ दुकान जे मथां रहाइण लाइ माड़ी बि हुई ऐं ख़िदमत बि कयाईं। मोरो शहर जे शऊर रखंदड़ दोस्तनि जी संदसि हुन वटि अच वञ रहंदी हुई। हूअ कचहरी जो कोॾियो हो, हर वक़्तु दुकान ते रश पिणु हूंदी हुई। अज़ीम सिंधी पंहिंजे शहर जे दोस्तनि, शाइरनि, अदीबनि समेत ॿियनि शहरनि खां ईंदड़ दोस्तनि जे दिमाग़ सां रांदि पिणु कंदो हो ऐं उन जे ख़्यालनि जी उॾाम डोड़ खे परखींदड़ पिणु हो। संदसि लाइ काफ़ी दोस्त तंगी जो पिणु इज़हार कंदा हुआ, पर हुन कॾहिं कंहिं खां तंगी ज़ाहिर न कई। जेकॾहिं कंहिं खां नाराज़गी हुई त साफ़ सिधी रखियाईं। धणींदड़ दुआ आहे त रब पाक खेसि जन्नतुल फिरदौस में जॻह अता फ़रमाए। पाकिस्तान ख़िते जो सभ खां ग़रीब मुल्क बणिजी वियो आहे। आलमी बैंक पंहिंजी रिपोर्ट में अहिड़ो इंकशाफ़ कयो आहे। आलमी बैंक पंहिंजी रिपोर्ट में चयो आहे त पाकिस्तान ख़िते जो सभ खां ग़रीब मुल्क बणिजी वियो आहे, जिते गुज़िरियल 3 सालनि दौरान ग़ुर्बत में ख़तरे जहिड़ी वाधि थी आहे। रिपोर्ट मूजिबि मुल्क जे 45% आबादी ग़ुर्बत जी लकीर खां हेठि ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे, जॾहिं त ॾखण एशिया में ग़ुर्बत जी सरासरी शरह 27.7%, भारत में 23.9% ऐं बांग्लादेश में 24.4% रिकॉर्ड कई वई आहे। रिपोर्ट में ॿुधायो वियो आहे त पाकिस्तान में 16.5% आबादी यानी लॻभॻि 4 करोड़ 12 लख माण्हू रोज़ानो 900 रुपयनि खां बि घटि आमदनी ते गुज़ारो कनि था। आलमी बैंक ख़बरदार कयो आहे त आबादी ते ज़ाब्तो आणण खां सवाइ ग़ुर्बत ते ज़ाब्तो मुमकिन न हूंदो। मुल्क में आबादी अॼु सालियानी वाधि 2.6% ताईं पहुची वई आहे ऐं हिकु औरत सरासरी 4 ॿार ॼणे थी, जेका ख़िते में सभ खां वधीक आहे। सूबनि जी सतह ते बलूचिस्तान सभ खां वधीक मुतासिर आहे, जिते ग़ुर्बत जी शरह 42% ताईं रिकॉर्ड कई वई। ख़ैबर पख्तूनख्वा में उहा शरह 30%, सिंध में 25% खां घटि ऐं पंजाब में 15% आहे। रिपोर्ट में ख़बरदार कयो वियो आहे त मौसमियाती तब्दीलियूं बि ख़तरो बणियल आहिनि, जेके 2050 ताईं पाकिस्तान जी GDP जो 8% मुतासिर करे सघनि थियूं।
गुज़िरियल साल 2024 दौरान 7,27,000 खां वधीक पाकिस्तानी रोज़गार जी ॻोल्हा में मुल्क छॾे विया। रिपोर्ट में तालीम जे बहिरान ते बि ॻणती जो इज़हार कयो वियो। ॿुधायो वियो त पाकिस्तानी ॿार ख़िते जे ॿिनि मुल्कनि जी भेट में बुनियादी महारतुनि में पोइते आहिनि ऐं सादी लिखत पढ़त में बि नाकाम आहिनि। रिपोर्ट में ख़बरदार कयो वियो आहे त जेकॾहिं ग़ुर्बत, बेरोज़गारी ऐं तालीम जी खोट जहिड़ा मसइला फ़ौरी तौरु हल न कया विया त पाकिस्तान खे मुस्तक़बिल में संगीन मुआशी ऐं समाजी बहिराननि खे मुंहुं ॾियणो पवंदो। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन्ही ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैरु। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन